बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरुवारी प्यारी सात संगत सभी के ओम शांति। कहिड़ो न मिठड़ो आहे परमात्मा जो नालो, परमात्मा जो नालो, ऊंदहि में ॾे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे लाला राज जोत नालो, लाला राज जोत नालो, ऊंदहि में ॾे उजालो। गोपी चंद खे ज्ञान आयो, माता मीणा ॿुधायो। श्री राम जे भजन बिन जीवन आहे अजायो, जीवन आहे अजायो। रखतात तूं बि तंहिंजी तृष्णा खे ॾेई तालो, रखतात तूं बि तंहिंजी तृष्णा खे ॾेई तालो। परमात्मा जो नालो, ऊंदहि में ॾे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे माता साहिब जोत नालो, माता साहिब जोत नालो, ऊंदहि में ॾे उजालो। गणिका के ज्ञान आयो, अहिल्या भी आनंद पायो। गोपिन भी शाम पुठियां घर बार हो बुलायो, घर बार हो बुलायो। मीरा भी नाम मद में पी वई जहर जो प्यालो, मीरा भी नाम मद में पी वई जहर जो प्यालो। परमात्मा जो नालो, ऊंदहि में ॾे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे अम्मा साहिब जोत नालो, अम्मा साहिब जोत नालो, ऊंदहि में ॾे उजालो। जंहिंखे अतात अहिड़ी तरंदो बि सोई पहिरीं। माधव बिना भजन जे जिंदगी अजर जहिड़ी, जिंदगी अजर जहिड़ी। ॿिया बि नशा घणा अथई पर इन जो नशो निरालो, ॿिया बि नशा घणा अथई पर इन जो नशो निरालो। परमात्मा जो नालो, ऊंदहि में ॾे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे दादी साहिब जोत नालो, दादी साहिब जोत नालो, ऊंदहि में ॾे उजालो। लैणा राम जोत नालो, ऊंदहि में ॾे उजालो। लाला राज जोत नालो, ऊंदहि में ॾे उजालो। सुखराम दास जोत नालो, ऊंदहि में ॾे उजालो। माण्हुनि जो बनावटी प्रेम
ऐं चापलूसी ॾिसी ख़ुशि न थी। अॼु जेके तोसां प्रेम था कनि से सुभाणे तोखां मुंहुं फेरे छॾींदई। तंहिं करे पाण में सदाईं प्रभुअ जे प्रेम में पाण बि सदाईं प्रभुअ जे प्रेम में मगन थी वञ ऐं ॿियनि खे बि हिन शुभ रस्ते ते लॻाए। हीउ सचो प्रेम ॾींहों ॾींहुं वधंदो ई रहंदई। सची ॻाल्हि आहे न, प्रभुअ जो प्रेम ॾींहों ॾींहुं वधंदो न। माण्हुनि जो प्रेम त चवंदा आहिनि जीअं मौसम बदिलजंदो आहे न तीअं माण्हू बदिलजी वेंदा आहिनि। अॼु जेके प्रेम कंदा सुभाणे फिरी वेंदा, अॼु सुठो चवंदा सुभाणे उहे ई माण्हू उन ई माण्हूअ खे ख़राबु चवंदा। उन्हनि खे फिरंदे देरि लॻंदी कान। त चए थो तंहिंखां पाण बि जेतिरो थिए प्रभुअ सां प्रेम रख, उन में मगन रहो ऐं ॿियनि खे बि इहो सेखार। त हे ई रस्तो सचो आहे। बसि इन में रुधा पिया हुजूं। मां चवंदी आहियां सच में इहो सत्संग मिलियो आहे नी, बसि इन में रुधा पिया हुजूं। ॿियूं परायूं ॻाल्हियूं त न अचनि, हुनजी न को अहिड़ो कंहिंखे टाइम थो मिले जो केरु कंहिं वटि वञे। छॾो रोज़ु सत्संग आहे त रोज़ु सभिनी खे खपे थो सत्संग। त मां चवंदी आहियां इहा शल हेर न छुटे कंहिंखां बि। बसि रोज़ु ईंदा ई रहूं, हिन रस्ते ते हलंदा ई रहूं। जीअं अंधेरो ऐं रोशनी ॿई हिकु हंधि नथा रही सघनि, तीअं विकारी हृदय में निर्विकार प्रभु कीअं रही सघंदो। जेकॾहिं चाहीं थो त मालिक मुंहिंजे हृदय में विराजमान थिए त विकारनि खे अंदर मां कढी छॾियो। अंधेरो हूंदो, लाइट ॿारींदासीं त अंधेरो हली वेंदो न। ॿई गॾु त हूंदा ई कोन। जा अंधेरो हूंदो जा रोशनी हूंदी, ॿई गॾु त हूंदा ई कोन। त हे बि ईअं असांजो विकारनि सां सॼो हृदय भरियो पियो आहे। त उहो निर्विकार प्रभु किथे बि हुते त वेहंदो ई कान। त असांखे पहिरियों पंहिंजो हृदय जेको मलीन करे छॾियो आहे न उहो साफ़ु करिणो आहे, त पोइ परमात्मा वेह अचे। जेकॾहिं तुंहिंजी ख़ुशीअ जो मदार दुनियावी पदार्थनि ऐं मिटनि माइटनि ते आहे त इहो चो कची पीड़ ते जॻहि ठाराइनि। उहा अॼु न त सुभाणे पक ढही पवंदी। कची पीड़ हूंदी त ढही पवंदी न। कचा मकान बीहंदा छा? थोरी हवा लॻे त टुटी पए, थोरी बरसाति पए त टुटी पए, सॼो पाणी अचे। त चए थो दुनियावी पदार्थनि में जे तूं सुख सम्झंदो हुजे त उहो आहे कचीअ पीड़ ते इमारत ॿधणु, उहा बीहंदी कोन। ऐं दुनियावी पदार्थनि में सुख आहे कोन। सुख त पंहिंजे अंदर में ऐं नाम में आहे। मां चवंदी आहियां कंहिंजी ख़ाली थोरी मदद कंदा आहियूं त केॾी ख़ुशी मिलंदी आहे न। हिकिड़ो सेठ हो वॾो, उनजे साम्हूं मोची बीहंदो हो, वीचारो ॾाढो ग़रीब हो, ॾाढो। चंपल पियो सुबे ऐं ॻाल्हाए बि पियो। त हिन सेठ खे मां चंपल केॾी पकी थो सुबी ॾियां, पोइ बि 2-3 ॾींहं टोड़े ऐं मोकिले थो सुबण लाइ। 2-3 ॾींहं मस था थियनि त चंपल थो मोकिले सुबण लाइ। मां ठाहे बि सुठी थो ॾियांसि। मां त ईअं चवंदो आहियां 2-3 महीना कोन टुटंदसि, पर हिनजी 2-3 ॾींहं मस थी हले। ईअं छो? पाण में ॻाल्हाए बि पियो ऐं चंपल बि सुबे पियो। हिन नौकर 2-3 ॾींहं खणी ईंदो हुउसि चंपल, हुनखे सेठ खे ॾिए वञी। पोइ हिकिड़े ॾींहुं सेठ छा पियो करे, उहा चंपल जेका हुन सुबी मोकिलियईंसि नी पाण ई टोड़े पियो। ऐं उहो माना सेठ बि ॻाल्हाए पियो त मोची बि चंपल अलाए कहिड़े धागे सां तो सुबे जो टुटे ई नथी। त हू नौकर तो चएसि त मूंखे त सम्झ में नथो अचे त चंपल तूं पाण सीढ़ी टोड़े करे वरी मूंखे सुबाइण लाइ मोकिले थो, ईअं छो? छाजे लाइ तो टोड़े? हू पाण एॾी पकी ठाहे थो मोकिले चंपल, त तूं टोड़े छो थो? त चएसि थो छा कयां, उहो वीचारो एॾो ग़रीब आहे मोची। जॾहिं मां ॾिसंदो आहियां न हिन वटि अॼु कोई ग्राहक कोन आयो आहे, तॾहिं मां पंहिंजी चंपल टोड़े ऐं हुनखे मोकिलींदो आहियां त इहे बि जेके 2-3 रुपया हिनखे मिलनि। मां हूअं ईअं ई त ॾींदोमांसि त उहो वठंदो कोन, उहो खुदार आहे, भले ग़रीब आहे पर ईअं न वठंदो। ऐं मूंखे बि मन में अंदर में अहंकार अची वेंदो त रोज़ु मां हिनखे ॾियां थो, तंहिंखां मां मूंखे हू चंपल सुबी थो ॾिए त हुनखे बि ईअं थिए मां महिनत जा भई वठांसि थो ऐं मूंखे बि ईअं थिए मां कमु थो करायांसि तॾहिं थो ॾियांसि।
मां इन करे पोड़ींदो आहियां चंपल, मां ॾिसी न सघंदो आहियां हिन वटि ग्राहक न ईंदा आहिनि त हुनखे इन में ख़ुशी मिलंदी हूंदी न कम में, हुनजी बि मदद थी वई ऐं हू बि ख़ुशि थी वियो। सची ॻाल्हि आहे, ईअं ई ॾींदासीं त पाण खे पंहिंजो मनु ईअं आहे अहंकार अचीज वेंदो त हिनखे भई पैसा न मिलंदा अथसि त मां ॾींदो आहियांसि 5 रुपया, भले जेके बि ॾियूंसि। ऐं हे त कमु वठी ऐं पोइ ॾींदासीं त चवंदासीं न भई कमु वरितोमांसि, मजूरी ॾिनी, ऐं हू बि चवंदो मां महिनत जा वरिता, हुनखे बि ईअं थिए भई मां बीख कोन पिनी, मां महिनत जा वरितामांसि। श्री गुरु महाराजन जीवन जे कल्याण लाइ पंहिंजे मथां पल पल में दुख था बर्दाश्त कनि, पोइ तूं छो नथो ॾिनी? तूं शेवक आहीं, तंहिं करे तोखे वधीक सहणु घुरिजे। श्री गुरु महाराजन सॼे संसार जो भार खणी बि तो ते कृपा कई आहे, पर जे तूं थोरो कष्ट बि न सहंदे त उन्हनि ताईं कीअं पहुची सघंदे? सुख ऐं शांती कीअं मिलंदई? जेको गुलनि जे ख़ुशबू थो वठणु चाहीं, उनखे पहिरियां ई कंडनि जे तकलीफ़ सहणी पवंदी आहे। गुरु असांजे करे केॾो सहन था, सॼे दुनिया जो भार था खणनि, तॾहिं असां जहिड़नि किन जहिड़नि माण्हुनि ते कृपा कनि था। उनजे कृपा सां था हली सघूं नी, न त हली सघूं छा? त चए थो तूं तुर बि तकलीफ़ न सहीं, तूं कष्ट न सहीं, गुल खपनि त कंडनि जो त सहणो पवंदो दुख, त गुलाब जो गुल मिलंदो। जे तो जे उन ताईं पहुचण थो चाहे त हे दुनवी दुख तकलीफ़ूं इहे त सहणा ई पवंदई। तूं चए इहे बि न सह ऐं हुन ताईं परमात्मा ताईं भई पहुचां त इहे त थी कोन सघंदो। उहो असांजे करे हेॾो सहन था नी। मां त चवंदी आहियां उन्हनि जूं ॻाल्हियूं यादि कयूं त पाण कुझु कोन था सहूं, हेॾो सुखी आहियूं पाण, केॾा सुखी आहियूं। अॻे कहिड़ियूं गाॾियूं हूंदियूं हुयूं लोकल, कीअं ईंदा हुआ, कॾहिं टिकेट कोन कराए ॾींदा हुआसीं, कॾहिं वठण कोन वेंदा हुआसीं। उन्हनि गाॾियुनि में माता जन, हा पर माता जन बि किथां चित्तौड़ मां केॾो परे ईंदा। असां ख़ाली मेले ते वेंदासीं, चवंदा मेले ते अचिजो त चवंदासीं समा चित्तौड़ ॾाढो परे आहे। इहा बि सम्झ कोन हूंदी त पाण साल में 2-3 दफ़ा था अचनि, उन्हनि जे लाइ परे कोन्हे। हींअर केॾियूं सहूलियतूं, दर खां चढ़ूं था, दर ते वञी था लहूं, सिधी बस, के त कारुनि में बि अचनि था, ऐं गाॾियूं बि सुपर फास्ट निकितियूं हींअर त, तॾहिं बि चऊं था परे आहे। त उन्हनि जा ॾींहं त यादि कयूं न, कीअं साईं लालाराज ईंदा, केॾा ॿार पुलनि ते खणंदा हुआ, पंधु रुकूं पाईंदा हलंदा हुआ। हींअर पेर बि हेठि नथा रखूं, एॾा माना सुख ॾेई छॾिया अथनि, एॾियूं सहूलियतूं हींअर निकितियूं, तॾहिं बि असां नाम न जपियूं उनजो, उनखे यादि न कयूं। जंहिंजे करे एॾा सुख असांखे मिलिया आहिनि, कंहिंजे करे मिलिया आहिनि? साईंअ जे सदके असांखे सुञाणनि था न, न त केरु सुञाणे? केरु सुञाणे आहे छा? या हीअं गॾु विहूं आहे छा? पंहिंजा हिक ॿिए खे लॻूं आहे छा? केरु किथां जो, केरु किथां जो, केरु किथां जो। त जेतिरो असांखे थिए असां गुरूअ खे न विसारियूं, जंहिं हेॾो असांखे ॾिनो आहे। छा न कयो अथई असांजे लाइ? हिकु गुरूअ जा शिष्य अॻे त आश्रमनि में रहंदा हुआ न, पोइ इलाही शिष्य हुअसि। जीअं माना हू चवंदो हो ईअं सभु कंदा हुआ, भई नेम सां पूजा पाठ, सवेरे ई सनानु करे ऐं सभु नित नेम जेको हूंदो उहो सभु कंदा हुआ, ऐं गुरूअ जो चवण बि सभु मञींदा हुआ। उन में हिकिड़ो शिष्य शराबी हूंदो, रोज़ पीअंदो। जॾहिं गुरू भई
ॿुढो थो थिए त सभिनी शिष्यनि खे ईअं थो थिए त हाणे भई कंहिंखे गादीअ ते विहारींदो, आश्रम केरु संभालींदो। सभिनी खे मन में थिए थो कंहिंखे विहारींदो, कंहिंखे विहारींदो। उहो ॾींहुं आयो त हुन गुरूअ उन शराबी शिष्य खे घुराए ऐं उनखे सभु ॻाल्हियूं सम्झायूं ऐं उनखे भई चई हाणे तूं संभाल आश्रम। सभु वाइड़ा थी विया, के गुस्से में अची विया, के कीअं पिया ॻाल्हाइनि, असां एॾी ज़िंदगी भई तुंहिंजे पुठियां वञा। गुरूअ खे पिया चवनि भई असांखे कहिड़ी ख़बर त तूं हीअं कंदे, असां सॼी ज़िंदगी तुंहिंजे पुठियां विञाई आहे। पाण में बि चवनि पिया अजायो असां हेॾा साल आश्रम में रहियासीं ऐं हिन शराबीअ खे खणी ॾेई छॾियो अथई। असां पिया चऊं असांखे ॿुधाईंदो सभु राज जेके अथसि हिन जा, असांखे ॻाल्हियूं ॿुधाईंदो सम्झाईंदो। हे त हिनखे ॾिनो अथई। त गुरू तो चवनि त ईअं गुस्से में न अची वञो तव्हां। मां भई सभु राज उन खे ॿुधाइणु पियो चाहियां या उन खे सम्झाइणु पियो चाहियां। आश्रम संभालण लाइ उन खे ॾियणु पियो चाहियां जंहिंखे मां अंदरां ॿाहिरां पूरो ॼाणा, पूरो सुञाणा। त चईंसि पोइ हे शराबी न पियो लॻई तोखे, इन खे तूं एॾो सुञाणे वे। त चईंसि तव्हां आहे न ॿाहिरां सुठा आहियो, पर कॾहिं तव्हां पंहिंजा अवगुण मुंहिंजे साम्हूं पेश कोन कया त मूं में हीअ खामी आहे, मूं में हे अवगुण आहे, मां कीअं कढां। कॾहिं तव्हां मूंखे इहो कान ॿुधायो। हे जहिड़ो अंदरि आहे तहिड़ो ॿाहिरि आहे। नथो छॾे सघे, चए थो मां नथो छॾे सघां। ईअं त नथो चए न मूंखे त हा मां छॾींदुसि, पोइ लिकी लिकी पिए। ईअं त कान थो करे न। तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे, सभिनी जे साम्हूं। पर अॼु खां मां हिनखे जेके ॻाल्हियूं सम्झायूं न, मूंखे पक आहे हे खणंदो। सभिनी जे मुंहं ते जो ईअं चई त हुनखे ज़रूरु थिए न मन में त हेॾो भार जो मुंहिंजे मथे ते विधो अथई त हाणे त मूंखे संभालणो ई पवंदो। पोइ सभु चुप थी विया, चवनि पिया बराबरि असां त ॿाहिरां बराबरि सुठा आहियूं ऐं सुठा आहिनि जी असांजी भई गुरूअ खे ख़बर आहे त असां पूजा पाठ नेम सां कयूं था, हे कयूं था, हे कयूं था। बाक़ी अंदरि छा था कयूं उहा त अंदरि ॿाहिरि असां जॾहिं हिकु कंदासीं न तॾहिं अॻियां वधी सघंदासीं। बोलो सतगुर देव भगवान की जय। हजारे बरसाती जा सतगुर
सतगुर